जी बिल्कुल, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां प्रेस क्लब ठुल अॻियां। सॼी सिंध जी ठुल में पानी की खोट ख़िलाफ़ ठुल ऐं आस पास इलाइक़े जा आबादगार प्रेस क्लब ठुल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे रहिया आहिनि। मती गुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु आहे। साईं, सिंधु दरिया जे मथां काफ़ी अरसे खां वठी धाड़ो हयो वञे थो, छो त सिंध जो जेको ज़राई पाणी आहे हर हमेशह सिंधु दरिया जे पाणी पंजाब चोरी करे रहियो आहे ॾाढे जे बुनियाद ते। असांखे अफ़सोस आहे त पाणी वारी वज़ारत बि पीपी वटि आहे, पर पाणी जी हथरादू खोट जेको आहे करे सिंध जी ज़मीनूं लखें ज़मीनुनि खे गैराबाद करण जी कोशिशि कई थी वञे ऐं ग़रीब आबादगारनि खे कंगाल करण जी कोशिशि कई थी वञे, छो त असांजी सिंध जो सॼो दारो मदार ज़रई पाणी ते आहे। ज़रई पाणी असांजी ईअं सम्झो त मौत ऐं ज़िंदगी जो मसइलो आहे। हिन वक़्त ताईं पाणी न आहे सिंधु दरिया में। असां फसल त छा पर पंहिंजा ॿिज बि पोखे न सघिया आहियूं। सो असां मुतालबो था कयूं त सिंधु दरिया खे जो पाणी जल्दी छोड़ कयो वञे, जीअं असां आबादगार ॿिज पोखे पंहिंजा फसल पोखे सघूं, जीअं असां पंहिंजो ख़ुशहाल ज़िंदगी गारे सघूं। जेकॾहिं पंहिंजो पाणी असांखे न मिलियो पंहिंजे हिसे जो त असां हिन खां बि वधीक जेको आहे सख़्तु एहतिजाज कंदासीं। सो असां पाणी जे वज़ारत खां सिंध जे हुक्मरान खां मुतालबो था कयूं त सिंधु दरिया जो जेको पंहिंजे हिसे जो पाणी आहे उहो जल्द खां जल्द छोड़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दायरो वधाए जेको आहे आबादगार परेशान आहिनि। हिन वक़्तु ताईं ॿिज पोख न विक सघिया आहिनि ऐं उनखे परेशानी आहे। सिंध गवर्नमेंट खे इहा ई मुतालबो आहे, असां कयूं था जल्दी करे पाणी फराहम करनि, जीअं सिंध आबादगार आबादी करे सघनि। ऐं जेकॾहिं सिंध खां आबादगारी न थी सघी त सिंध बेरोज़गार थी अॻे बि बदहाली लॻी पई आहे, बहितर रही आहे त वरी बदहाली थी वेंदी। इन जे करे मुतालबो इहो आहे त सिंध खे पाणी मिलियो वञे, सिंध सां इंसाफ़ कयो वञे, आबादगारनि सां इंसाफ़ जो ज़रियो आहे। तव्हां सभिनी खे ख़बर आहे त मई महीनो शुरू थींदे ई सिंध जो जेको आहे सो आबादगार उनजो जेको आहे सो सारियुनि जो बेजारो पोखींदा आहिनि, पर हिन वक़्त ताईं जेको आहे सो मई महीनो शुरू थी वियो आहे, पर हिन वक़्त ताईं जेको आहे वाहनि में शाखनि में त छा पर सिंधु दरिया में बि पाणी न आहे छोड़ कयो वियो। सिंधु जे पाणी खे रोके करे सिंध जी ज़राइत खे तबाह करण जी साज़िश कई पई वञे। असां हुन साज़िश जी मज़म्मत कंदे असां जेको आहे सो पाणी वारे वज़ीर खां इहा गुज़ारिश था कयूं ऐं मुतालबो था कयूं त सिंधुअ में जल्द खां जल्द पाणी छोड़ कयो वञे, त जीअं जेको आहे सो सिंध जा जेके आबादगार आहिनि उहे जेको आहे सो पंहिंजो बेजारो पोखे पंहिंजी ज़मीन आबाद करे पंहिंजी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे सघनि। अरसे खां वठी त न, पर जॾहिं खां वठी पाकिस्तान वजूद में आयो आहे उन टाइम खां वठी सिंधियुनि सां हर ॻाल्हि में विसाघातियूं थियूं आहिनि। पंजाब जा पंहिंजा दरिया हुया 5 उहे खपाए सिंध जे दरिया ते रोज़ नवां डेम ॾियनि था। सिंध जो दरिया जो सिंधु जो पाणी असांजो चोरी करनि था। जी बिल्कुलु, तव्हां हिते एहतिजाज कंदड़ आबादगारनि जूं ॻाल्हियूं बि हिन जो चवणु आहे त पाणी न हुजण जे करे ज़मीनूं गैराबाद आहिनि। हिननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त पाणी फराहम कयो वञे जीअं तूं ज़मीनूं आबाद करे सघूं। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली दूओ, जेकब न्यूज़ ठुल।